सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से हलंदड़ फाइन फ्यूचर पब्लिक स्कूल शाहपुर चाकर तरफा कोरोना सूरत हाल बाद शुरू थियल साल के मिड टर्म में 3 रोज़ा स्पोर्ट्स फूड कल्चर फेस्टिवल मुनक़िद किया जैमें शागिर्द ऐं शागिर्दाणी मुख़्तलिफ़ रांदियुनि ते परफॉर्मेंस क़ाबिल तारीफ़ हुई। फेस्टिवल की तकरीब में आयल तैलीमी माहिरन अब्दुल हमीद डारी, अतालो ओनड़, सदर प्रेस क्लब मोहम्मद इलियास अंजम, शायर अदीब रियाज़ डारी और बियन पंहिंजा धरती टीवी से विचार कुछ इन रीत वंडिया आहिनि। डायरी प्रिंसिपल गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल शाहपुर चाकर अज फाइन फ्यूचर पब्लिक स्कूल के एडमिनिस्ट्रेटर जुल्फ़कार डायरी इन इदारे जो प्रिंसिपल इन इदारे जो फाउंडर हिते हिकिड़ो को करिकुलम एक्टिविटीज़ के हवाले से स्पोर्ट्स के हवाले से गेम्स के हवाले से हिकिड़ो शानदार प्रोग्राम तरतीब ॾिनो। उन में असां जॾहिं ॿारनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म जूं रांदियूं ॾिठियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्पोर्ट्स ॾिठा ऐं मुख़्तलिफ़ इंग्लिश पोइम ते, सिंधी पोइम ते, उर्दू पोइम ते ॿारनि जेके टेबलोज़ पेश कया ऐं ॿारनि जी जेका सरगर्मी ॾिनो। यकीनन सिहतमंद मुआशरे जे लाइ हीअ रांदियूं तमामु ज़रूरी आहिनि ऐं ॿारनि जेका दिलचस्पी वरिती आहे। यकीनन इन दिलचस्पीअ खे नज़र में रखंदे आऊं जुल्फ़कार डायरी साहिब खे गुज़ारिश थो कयां त अहिड़े रांदियुनि जा प्रोग्राम घटि में घटि साल में 4 दफ़ा थियणु खपे, यानी हर 3 महीननि खां पोइ क्वार्टरली जेको आहे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियनि। हिन सां ॿारनि में जेका आहे दिलचस्पी पैदा थिए थी, ॿारनि में डेयरनेस हिमत पैदा थिए थी, स्टेज ते अचण जे लाइ हिमत पैदा थिए थी ऐं यकीनन इन सां जेको आहे असांजो हिकिड़ो जेको मुआशिरो ठहंदो उहो सिहतमंद मुआशिरो ठहंदो ऐं ॿार असांजो एक्टिव हूंदो, चुस्त हूंदो, चालाक हूंदो, तइलीम सां गॾो जेको आहे गेम्स में जेको दिलचस्पी वठंदो उहो असांजी सोसाइटी लाइ हिकिड़ो फ्यूचर में तमामु सुठो फ़र्क़ु पैदा थींदो। अदाई अॼु इन तालीमी इदारे में एक शानदार प्रोग्राम ॾिठोसीं, मुख़्तलिफ़ इवेंट्स ॾिठासीं। उन में उस्तादनि जी दिलचस्पी ऐं ॿारनि जी दिलचस्पी ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं इहा वाक़ई जेको आहे सो उस्तादनि जी महिनत नज़र पई अचे इन इवेंट्स में ऐं इहे ज़रूरी आहिनि। हर तालीमी इदारे में जेको आहे सो अहिड़ा इवेंट थियणु खपनि। तालीमी सरगर्मियुनि सां गॾोगॾु जेको आहे सो हम निसाबी सरगर्मियूं जेके आहिनि इहे बि जारी रहणु खपनि। इन सां ॿारनि में मुक़ाबले जो रुझान पैदा थिए थो ऐं जेको आहे सो ॿारनि में ज़हनी अवसर सां गॾोगॾु जेको आहे सो जिस्मानी अवसर बि जेको आहे सो पैदा थिए थी। धरती टीवी जी महिरबानी उहा आया आहिनि। अॼु मुंहिंजे स्कूल जो ही जेको 3 ॾींहंनि जो फेस्टिवल आहे उनखे कवर कनि पिया। हिते यकीन असां 3 ॾींहंनि जो फेस्टिवल आहे जंहिंमें अॼु पहिरियों ॾींहुं स्पोर्ट्स लाइ असां मुख़्तस कयो आहे, ॿियो ॾींहुं सुभाणे जेको आहे फूड लाइ आहे ऐं टियों ॾींहुं जेको आहे सो कल्चर ऐं सिंध जी सकाफ़त लाइ असां जेको आहे सो मुख़्तस कयो आहे। हिते यकीन अॼु शाहपुर चाकर ऐं उनजे पसगिरदाईअ जा जेके हिते नोटेबल पर्सन आहिनि उहे हिते आया ऐं उन्हनि ॾिठो त हिते जेका ॿारनि जी परफॉर्मेंस आहे असांखे ॿारनि जी जेके गैर निसाबी सरगर्मी उन्हनि खे बि मद्देनज़र रखंदे जेका रांदियूं आहिनि हिकिड़े सिहतमंद मुआशिरे जी निशानी आहिनि ऐं असां चाहियो पिए त हिन जेके ॿार आहिनि घुट ऐं बूसट जो जेको माहौल हो जेको कोरोना उन मां निकिरी जेॾीमहिल असां हिते पहुता आहियूं त हिननि ॿारनि खे असां हिकिड़ो बहितरीनु निशोनुमा बि थिए थी रांदियुनि सां गॾोगॾु ऐं ॿारनि जो जेको आहे सो वरी हिकिड़ो माइंड फ्रेश थी थो वञे ऐं हिकिड़ो हफ़्तो जेको ई रांदियुनि जो थींदो उन खां पोइ जॾहिं वापसि ईंदा त हू वरी पंहिंजे तालीमी सरगर्मियुनि में जेको आहे सो पंहिंजो पाण मञाईंदा ऐं इहो ई असांजे लाइ हिकिड़ी वॾी कामयाबी हूंदी। फाइन फ्यूचर पब्लिक स्कूल असांजो उहो स्कूल आहे, असांजे शहर शाहपुर चाकर जो स्कूल आहे जेको सांगड़ ज़िले में टॉप ते अचे थो। हिन स्कूलनि जे ॿारनि में पढ़ाईअ खां अलावा जेके गैर नसाबी सरगर्मियूं तमामु घणियूं आहिनि। हर महीने हिते तक़रीबन सुठा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि जंहिंमें शहर जे क्रीम खे घुरायो वेंदो आहे ऐं न सिर्फ़ु गैर नसाबी सरगर्मियूं पर हिते जे ॿारनि हिन गुज़िरियल इम्तिहान में पोज़ीशनूं खणी इहो साबित कयो आहे त हिते जो स्टाफ ऐं हिते जो ओनर जेको आहे सो केॾो महिनती आहे। असां मुबारकबाद पेश कंदासूं इन स्कूल जे मालिक सरवाण जुल्फ़कार डायरे खे जंहिं बहितरीनु प्रोग्राम को ठाहे जेको ई हफ़्तो मल्हायो पियो वञे फूड ऐं स्पोर्ट्स जो, उन में तमामु शागिर्दनि तमामु भरपूर नमूने सां हिसो वरितो आहे। असां हिकु दफ़ो ॿीहर इंतिज़ामिया खे मुबारकबाद ॾींदासीं। कैमरामैन आलम झूलण सां गॾु आशूक हुसैन झूलण, धरती टीवी न्यूज़ शाहपुर चाकर।